अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह वाला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह नवैतो सुन्नतल एतिकाफ। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम आहे जंहिंखे का सख़्त ज़रूरत पेश अचे त उनखे घुर्जे त मूं ते कसरत सां दुरूद पाक पढ़े, छो त उहो ॾुख दर्द ऐं मुसीबतुनि खे परे कंदो आहे ऐं रिज़्क़ में इज़ाफ़ो कंदो आहे। ज़िक्रो दुरूद हर घड़ी विरदे ज़बां रहे, मेरी फजूल गोई की आदत निकाल दो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। हज़रत शेख सादी शिराजी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइन था, मस्जिदुल हराम में कुछ माण्हू काबतुल्लाह शरीफ भरसां इबादत में मसरूफ़ हुया। ओचितो उन्हनि जी नज़र हिकु शख़्स ते पई जेको काबे जी दीवार सां चिंबड़ी ज़ारो क़तार रोई रहियो हो ऐं उन जे चपनि ते ही दुआ जारी हुई त ए अल्लाह अज़्ज़ वजल, जेकॾहिं मुंहिंजा अमल तुंहिंजी बारगाह जे लाइक़ु न आहिनि त क़यामत जे ॾींहुं मूंखे अंधो उथारजांइ। माण्हुनि इहा अजीबो ग़रीब दुआ ॿुधी त ॾाढा हैरान थिया। उन्हनि दुआ घुरंदड़ खां पुछा कई, ए शेख, असां त क़यामत जे ॾींहुं आफ़ियत जा तलबगार आहियूं ऐं तव्हां अंधो उथारियो वञण जी दुआ करे रहिया आहियो, इन में कहिड़ो राज़ आहे? उन शख़्स रोईंदे जवाबु ॾिनो, मुंहिंजो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं मुंहिंजा अमल अल्लाह पाक जी बारगाह जे लाइक़ु न आहिनि त मां क़यामत में उन करे अंधो थियणु पसंदि कयां थो त मूंखे माण्हुनि जे साम्हूं शर्मसार न थियणो पवे। उहे सभई हिन आरिफ़ाणे जवाब खे ॿुधी बेहद मुतासिर थिया, पर पंहिंजे मुखातिब खे सुञाणींदा न हुया। उन करे पुछाऊं, ए शेख, तव्हां केरु आहियो? पाण जवाबु ॾिनाऊं, मां अब्दुल कादिर जीलानी आहियां। तेरे खौफ से तेरे डर से हमेशा मैं थर थर रहूं कांपता या इलाही, बना दे मुझे नेक नेकों का सदका, गुनाहों से हर दम बचा या इलाही, इबादत में गुजरे मेरी जिंदगानी, करम हो करम या खुदा या इलाही। ए आशिकाने रसूल, ॾिठो अवां हुजूर सैयदी अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह खे अल्लाह पाक जी बारगाह में पेशी जो केतिरो ख़ौफ़ हुयो जो काबे जी दीवार सां चिंबड़ी ज़ारो क़तार रोई रहिया हुआ ऐं आजिज़ी कंदे बरोज़े क़यामत माण्हुनि जे साम्हूं शर्मसारी खां डिॼंदे अंधो थियण जी दुआ बि घुरी रहिया हुआ। ए काश असांखे बि अल्लाह पाक जी बारगाह में पेशी जो ख़ौफ़ नसीब थी वञे ऐं असां बि गुनाहनि खां पाण खे बचाइण वारा बणिजी वञूं। यादि रखो, क़यामत जे ॾींहुं हिकु तराज़ू आणे रखी वेंदी जंहिंजा ॿ पुड़ ऐं हिकु ॾंडी हूंदी जंहिंखे मीज़ान चवंदा। उन ते ईमान आणणु ऐं उनखे हक़ सम्झणु ज़रूरी आहे। असां सभिनी खे पंहिंजे अमलनि जो हिसाबु ॾियणो पवंदो ऐं उन तराज़ी ते अमलनि खे तोरियो वेंदो। जंहिंजी नेकिन वारो पुल वज़नी हूंदो उहो ई कामयाबु थींदो ऐं जन्नत जो हक़दार बणिजंदो। प्यारा इस्लामी भाइरो, यकीनन क़यामत जे ॾींहुं सख़्तु होलनाक आहे ऐं उन ॾींहुं जॾहिं बाहि जियां टहिकंदड़ ज़मीन ते अल्लाह पाक जी बारगाह में पेश थी हिसाबु ॾियणो पवंदो त कहिड़ी कैफ़ियत हूंदी। अचो क़ुरान करीम हिन होलनाक ॾींहं जी जेका मंज़र कशी कई आहे उहा ॿुधूं था। तर्जुमो कंजुल ईमान, उन ॾींहुं तव्हां समूरा पेश थींदा जो तव्हां मां का लिकी वेंदड़ जान लिकी न सघंदी।
उन खां पोइ जिन खे आमाल नामो खाॿे हथ में ॾिनो वेंदो उन जी हालत बि क़ुर करीम में बयानु कई वई आहे। तर्जुमो कंजुल ईमान। ऐं उहो जंहिंखे संदसि अमल नामो खाॿे हथ में ॾिनो वेंदो चवंदो हाय जेकर मूंखे पंहिंजो लिखियो न ॾिनो वञे हा ऐं न मां ॼाणा हा त मुंहिंजो हिसाब छा आहे। हाय जेकर मौत ई मामिलो पूरो करे छॾे हा मुंहिंजे कंहिं कम न आयो मुंहिंजो माल मुंहिंजी समूरी ताक़त तबाह थी वई। हिन खे पकड़ियो पोइ उन खे गट विझो पोइ उन खे ॼिभी हणंदड़ बाह में दॿे छॾियो। उन ॾींहुं हिसाब उन करे न थींदो त इंसान खे ख़बर पइजी वञे त उन छा कयो आहे, बल्कि आमाल नामो उन करे हथ में ॾिनो वेंदो त जीअं उन खे ख़बर पए त मूंसां इंसाफ़ थियो आहे। क़ुर करीम जी सूरह क़यामत जी आयत नंबर 10 खां 14 में इरशाद थिए थो। तर्जुमो कंजुल ईमान। उन ॾींहुं इंसान चवंदो काॾे भॼी वञा, हरगिज़ न का बि पनाह कान्हे। उन ॾींहुं तुंहिंजे रब जी तरफ़ वञी बीहण आहे। उन ॾींहुं इंसान खे संदसि अॻियों पोयों समूरो ॿुधायो वेंदो, बल्कि इंसान पाण पंहिंजे हाल ते पूरी नज़र रखे थो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अवां ॿुधो त अल्लाह पाक जी बारगाह जो मामिलो केतिरे क़दुरु सख़्तु आहे जो इंसान अल्लाह पाक जी बारगाह में बीहण खां घबराईंदो, छो त उन जे हथ में उन जो आमाल नामो हूंदो जंहिंमें उहो सभु कुझु लिखियलु हूंदो जेको उन दुनिया में कयो हूंदो। उहे गुनाह बि लिखियलु हूंदा जेकी ॾींहं जी रोशनी में कया हूंदा ऐं उहे बि जेकी राति जी ऊंदाही में कया हूंदा। वॾो गुनाह बि हूंदो ऐं नंढे खां नंढो गुनाह बि लिखियलु हूंदो, एसि ताईं जो उहे गुनाह बि जेकी दिलि में लिकाए रखिया दुनिया में कंहिंजे साम्हूं ज़ाहिर न कया, जीअं कीनो बुग़्ज़ हसद वग़ैरह, उन्हनि जो बि हिसाब ॾियणो पवंदो। ए आशिकाने रसूल, दुनिया अमल जी जॻह आहे, उन्हीअ में पंहिंजो मुहासिबो करणु घुरिजे। उन खां पहिरियां जो आख़िरत में अल्लाह पाक जे गज़ब जा शिकार थी वञूं। जीअं हज़रत सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु भेरे पंहिंजे ख़ुतबे में इरशाद फरमायो, ए इंसानो, तव्हां हिसाब वरितो वञण खां पहिरियां पंहिंजो मुहासिबो करे वठो ऐं अमलनि जो वज़न करण खां पहिरियां पंहिंजे अमलनि जो वज़न करे वठो ऐं उन ॾींहं जी वॾी पेशी जी तयारी करे वठो जंहिं ॾींहुं तव्हां सभई अल्लाह पाक जी बारगाह में उन हाल में पेश कया वेंदो जो तव्हां मां कंहिंजी का बि लिकियल हालत लिकाए लिकी न सघंदी। त प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अल्लाह पाक जी बारगाह में पेशी जो ख़ौफ़ रखण वारा अहिड़ा हूंदा आहिनि जो उहे पंहिंजे अमलनि जो मुहासिबो कंदा आहिनि ऐं बरोज़े क़यामत हिसाब ॾियण जो ख़ौफ़ उन्हनि खे गुनाहनि खां रोके रखंदो आहे। पर हाय अफ़सोस, असांजी हालत अहिड़ी न आहे। असां अल्लाह पाक जी बारगाह में पेश थियण खे विसारे वेठा आहियूं। असां नफ़्स अम्मारा जे इशारनि ते हलंदा रहूं था ऐं जॾहिं बि ज़मीर मलामत करे थो त तरह तरह जा हीला बहाना पेश करे उन खे ग़फ़लत जी निंड सुम्हारे छॾियूं था। पर उन जे बावजूदि असांखे ख़बर आहे त असां कहिड़ियूं कहिड़ियूं हक़ तलफ़ियूं कयूं, कंहिंजो हक़ फबायो आहे, किथां किथां हराम रिज़्क़ कमायो आहे, कहिड़ा फ़र्ज़ छॾिया आहिनि, किथे किथे गुनाहनि जो इर्तिकाब कयो आहे। उन्हनि सभिनी जे बारे में असांखे घणो कुझु मालूम बि आहे ऐं घणो कुझु विसारे बि वेठा आहियूं। पर असांजे रब करीम जे इल्म में ऐं असांजे आमाल नामे जे दफ़्तर में दर्ज आहे ऐं उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो असांखे हिसाब ॾियणो पवंदो। ए आशिकाने रसूल, असां दावा त कयूं था त हिकु ॾींहुं मरणो आहे ऐं अल्लाह पाक जी बारगाह में जवाब बि ॾियणो आहे, पर असांजे अमलनि मां हिन ॻाल्हि जो इज़हार नथो थिए। गौर त करियो, जेकॾहिं बारगाह इलाही में पेशी जो ख़ौफ़ असांजे दिलि में हुजे हा त छा असांजी का नमाज़ क़ज़ा थिए हा? जेकॾहिं बारगाह इलाही में पेशी जो ख़ौफ़ असांजे दिलि में हुजे हा त छा फ़र्ज़ रोज़ा रखण में सुस्ती थिए हा? जेकॾहिं बारगाह इलाही में पेशी जो ख़ौफ़ असांजे दिलि में हुजे हा त छा असां ज़कात ॾियण में कोताही कयूं हा? जेकॾहिं बारगाह इलाही में पेशी जो ख़ौफ़ असांजे दिलि में हुजे हा त छा असां ॿियनि जूं ग़ीबतूं करियूं हा? जेकॾहिं बारगाह इलाही में पेशी जो ख़ौफ़ असांजे दिलि में हुजे हा त छा असांजी ज़बान मां कूड़ निकिरे हा? जेकॾहिं बारगाह इलाही जी पेशी जो ख़ौफ़ असांजे दिलि में हुजे हा त छा असांजा हथ हराम ॾांहुं वधनि हा ऐं असांजूं अखियूं हराम ॾांहुं खॼनि हा?
जेकॾहिं बारगाह इलाही में पेशी जो ख़ौफ़ असांजे दिलि में हुजे हा त छा असांजा पेर हराम ॾांहुं खॼनि हा ऐं असांजा कन हराम ॿुधण में मसरूफ़ थियनि हा। जेकॾहिं बारगाह इलाही में पेशी जो ख़ौफ़ असांजे दिलि में हुजे हा त छा असांजी ज़बान हराम सां भरिजे हा ऐं हराम कमाई असांजे घर में दाख़िल थिए हा। जेकॾहिं बारगाह इलाही में पेशी जो ख़ौफ़ असांजे दिलि में हुजे हा त छा असां ॿियनि जा हक़ पामाल करियूं हा। मतिलबु त जेकॾहिं बारगाह इलाही में पेशी जो ख़ौफ़ असांजी दिलि में हुजे हा त छा गुनाहनि में असांजी दिलि लॻे हा या असां नेकियूं करण वारा बणिजूं हा। यकीनन जेकॾहिं असां गौर करियूं त ख़ौफ़ ख़ुदा असांजे दिलनि मां घटि थींदो पियो वञे। तॾहिं त तरह तरह जी मुआशरती बीमारियुनि में असांजो मुआशिरो वकोड़जंदो पियो वञे ऐं तरह तरह जी आफ़तुनि में असां गिरफ़्तार आहियूं। क़ुरान करीम असांखे गफ़लत मां जाॻाईंदे फ़रमाए रहियो आहे, ए ईमान वारो, अल्लाह खां डिॼो जीअं उन खां डिॼण जो हक़ आहे ऐं अवां मुसलमान थी मरो। हे आशिकान रसूल, असांखे ख़ौफ़ ख़ुदा अपनाइण जी कोशिशि करणी पवंदी। ख़ौफ़ ख़ुदा असांखे गुनाहनि खां बाज़ रखंदो ऐं ख़ौफ़ ख़ुदा असांखे आख़िरत जे अज़ाब खां अमन ॾियारींदो। जीअं त हदीस कुदसी में इरशाद आहे, मूंखे पंहिंजी इज़्ज़त ऐं जलाल जो कसम, मां पंहिंजे बाने में ॿ ख़ौफ़ गॾु न कंदुसि। जेकॾहिं उहो दुनिया में मूंखां डिॼंदो रहियो त मां बरोज़े क़यामत उनखे अमन में रखंदुसि। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे पंहिंजो ख़ौफ़ अता फ़रमाए ऐं असांखे गुनाहनि खां बचंदे